ठठो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जोखियो जुंगशाही कोहिस्तानी इलाका सफरी सहूलतुनि खां महरूम बणियल ॻोठ साखू ॻोठ भाड मकान ॻोठ हाजी शफी मोहम्मद जोखियो ॻोठ मालमाड़ी ॻोठ रनपिटियाणी ॻोठ सोडोरो वासी बेयारो मददगार न पानी न रोड न रस्ता न ई लाइट सियासी लीडर वोट वठी असेंबलियुनि ताईं महदूद वोटरनि खे केरु पुछण वारो न आहे कोहिस्तान 4 भाङे 7 वॾनि प्रोजेक्टनि हूंदे सफ़री सहूलतुनि खां महरूम बणियल हिननि प्रोजेक्टनि मां करोड़े रुपया रॉयल्टी मिले थी पर उहा किथे कुतुब आंदी थी वञे का ख़बर न आहे कोहिस्तान 7 भाङे 4 जे ग़रीब अवाम हाजी हसन अली जोखियो कामरेड शफ़ीक जोखियो अख्तियार अली जोखियो कासिम जोखियो शहबाज जोखियो बहाई ख़ान सुमरो यूसुफ सुमरो ऐं ॿिया ॻोठाणा जेके पथरेली इलाइक़नि में रहनि था हिननि पंहिंजा असूर बयानु कंदे चयो त कोहिस्तान में जेकी बि ॻोठ आहिनि 30 खां 40 सालनि खां को बि तरक़ियाती कमु न थियो आहे हिननि ॿुधायो त जबल जा रोड रस्ता ख़स्ता हाल हुअण करे असां जेकॾहिं बीमार मरीज़नि ॻोठाणनि खणी अस्पताल लाइ वञूं था त उहो मरीज़ आख़िरी स्टेज ते पहुचे थो छो त रोड रस्तो न हुअण करे अस्पताल पुॼण में काफ़ी टाइम लॻियो वञे ऐं कई दफ़ा मीडिया जे ज़रिए इंतिज़ामिया खे अपीलूं बि कंदा रहिया आहियूं त काफ़ी सालनि खां जंहिं बि ॻोठ जो रोड आहे त उन जी रिपेयर नथी कई वञे ऐं इहे रोड हंधा हंधा उखड़ियल आहिनि असांखे रोड ठाहिराए ॾिना वञनि असांखे वॾी तकलीफ़ आहे तक़रीबन रोडनि में खॾा पइजी विया आहिनि इहे कंहिं हादसे जो सबबु बणिजी सघनि था असां हींअर वरी ॿिए सिंध हुकूमत डिप्टी कमिश्नर ठठो खां मुतालबो कयूं था कोहिस्तान 7 भाङे 4 जे ॻोठनि जे रोडनि जी रिपेयरिंग कराए असांखे हिन वॾी मुश्किलातुनि मां निजात ॾियारी वञे जुंगशाही रिपोर्टर अवेस रऊफ़ ब्रोही साखू रोड ते बीठल आहियूं जिथे असांखे तक़रीबन पी पार्टी जा 15 साल थी विया आहिनि 15 सालनि में असां इलाही कुझु वॼायो माण्हुनि खे चयोसीं ऐं MLA MP खे बि चयोसीं त असांजो रोड खे ठाहियो वञे हाणे तव्हां हिन कैमरा जे अक्सां ॾिसो त रोड जी पोज़ीशन छा आहे सॼी जेके हिन ते देवियूं यकियूं बीठल आहिनि ऐं रोड जो हिकिड़ी मोटरसाइकिल वञे थी ॿी मोटरसाइकिल मथे कोन थी सघे ऐं उन खां अलावा असां अॻु एमरजेंसी में अगरि का बि एम्बुलेंस असांखे घुराइणी पवे त उहो एम्बुलेंस बि हिन देवी जे करे उहो मरीज़ ताईं नथी पहुची सघे ऐं मरीज़ खे खणी अची हिते हुनजो इलाजु हिते कराइणो पवे थो एम्बुलेंस जे ज़रिए पोइ हितां ई वरी हुनखे खणी वञणी पवे थी ऐं ॿियो अर्ज़ी कोन थो हलां कि 11-22 जेका गाॾी आहे